अस्सलामुअलैकुम दोस्तों। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे ईंदड़ क़िस्तनि में छा रबन मरी वेंदो या ज़ख़्मी थींदो? छा रबन जो दुश्मन ओठो आहे या रईस कमाल ख़ान आहे? छा रईस कमाल ख़ान अॻिते लाइ होशियारु थींदो या हिकु नओं मंसूबो ठाहींदो? छा रईस कमाल ख़ान खे रईस गफ़ार ख़ान ॾोही साबित कंदो? छा रईस गफ़ार ख़ान मरियम सां शादी कंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे यूट्यूब चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब नाहे कयो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोस ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त रबन मरी कोन वेंदो, ज़ख़्मी रहंदो ऐं उन खां पोइ ठीकु थी वरी रईस कमाल ख़ान खे मारींदो ऐं रबन पंहिंजो ॾोही रईस कमाल ख़ान खे सम्झंदो ऐं रईस कमाल ख़ान वरी हिकु नओं मंसूबो ठाहींदो ऐं ओठे खे फासाईंदो ऐं रईस गफ़ार ख़ान बि पिणु रईस कमाल ख़ान खे ॾोही साबित कंदो ऐं रईस गफ़ार ख़ान ईंदड़ क़िस्तनि में तमामु जल्द मरियम सां शादी कंदो। दोस्तो उमेद आहे त असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजा राय कमेंट में लाज़मी पेश कंदा। दोस्तो मिलंदासीं हिकु नए वीडियो में तमामु जल्द। तेसिताईं माशाअल्लाह।